रोहता साहब ब्राह्मणाबाद बोर्ड जो जायज़ो वठंदे जी नाज़रीन, असल में सिंध दुश्मन जी हमेशा इहा कोशिश रही है त सिंध जे तारीख़ी मागनि ऐं मकाननि खे तबाह बर्बाद थियणु ॾिनो वञे, तबाह कयो वञे। एतिरे क़दुरु इहे सिंध दुश्मन जेके आहिनि, जेका माफ़िया आहे, उहो सिंध जे तारीख़ी मागनि, सिंध जे नाले ऐं सिंध जे तारीख़ी मागनि जे नालनि खे बर्दाश्त करण तयारु न आहिनि। जंहिंजो मिसाल तव्हांजे साम्हूं तव्हां ॾिसी सघो था। हीअ जेको ब्राह्मणाबाद में हाणे जेका कॉन्फ्रेंस थी, ब्राह्मणाबाद हेरिटेज कॉन्फ्रेंस, उन हवाले सां हीअ जेको बोर्ड साइन बोर्ड लॻाया विया हुआ सकाफ़त खाते पारां इंडस हेरिटेज सोसाइटी थोरा गॾियल तौर ते किन शरपसंद कल्ह राति हीअ जेको बोर्ड टोड़ियो आहे, जंहिंजी असां मज़म्मत बि कई आहे, मज़म्मत करियूं था ऐं इन सिलसिले में SSP सांगड़ खे असां जांच जे लाइ दरख़्वास्त बि ॾिनी आहे। हितां बोर्ड ॾिसो पिया, हेठां टुक जेके आहिनि इहे बिल्कुलु हुनखे बीहारियो वियो आहे, हींअर अमली तौर ते बीहारियो वियो आहे। पर जेको आहे सो कोशिशि कंदासीं त असां हिनखे ॿीहर वरी नई सर लॻाराईंदासीं, छाॾींदासीं कोन। हीअ जंग आहे, सिंध दुश्मन सां जंग आहे, जंग जारी रहंदी ऐं हिन ब्राह्मणाबाद जी सकाफ़त, हिन जी तहज़ीब खे बचाइण जे लाइ असां हर दम कोशिशि कंदा रहंदासीं ऐं हिन दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं। हीअ शरपसंद मक़ामी आहिनि, मूंखे शक आहे त मक़ामी शरपसंद माण्हू, ॿाहिरि जो माण्हू कोन आयो, हैदराबाद कराची जो माण्हू कोन आयो आहे, हिते लोकल माण्हू आहे जेको कंहिंजी चुर ते हरकत करे पियो। उन्हनि माण्हुनि जी चुरचा जिन माण्हुनि जा मफ़ादात ब्राह्मणाबाद में इन हिसाब सां आहिनि त हुननि जी ज़मीनूं जेके आहिनि ब्राह्मणाबाद हेरिटेज में अचनि थियूं। ब्राह्मणाबाद जी माग में ज़मीनूं अची वियूं आहिनि, गैर क़ानूनी तौरु अलॉटमेंट कई आहे, ग़लति अलॉटमेंट कई आहे, उहे सभई दूर हिन में मुलविस आहे। उहे नथा चाहिनि त ब्राह्मणाबाद जे हिन विरसे खे बचायो वञे, हुनखे आलमी विरसो अगरि करार ॾिनो वियो त हिननि जूं ज़मीनूं हुन खां फुरी वेंदियूं।